सखर पुलिस जो ॾोहारनि सां मुबैना मुक़ाबिलो। दहशतगर्दी ऐं भुंगे एवज़ अफ़वाह समेत ॿियनि संगीन ॾोहनि में घुरिबल बैनुल सूबाई गिरोह जो अॻवान साथी समेत मारिजी वियो। मारिजी वियलनि जे सिर जी क़ीमत ₹1 करोड़ मुक़ररु करण जी सिफ़ारिश थियल हुई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफूर शेख मूजिबि सखर पुलिस जे तर्जुमान पारां जारी कयल बयान मुताबिक़ सखर जे साइट एरिया थाणे जी हद नसीराबाद वेझो पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो थी पियो, जंहिं दौरान फायरिंग जी ॾेवठ में दहशतगर्दी, भुंगे एवज़ अफ़वाह, गाॾियुनि जी फुरिस्त समेत ॿियनि संगीन ॾोही वारदातुनि में पुलिस खे घुरिबल बैनुल सूबाई गिरोह जो अॻवान पंहिंजे साथी समेत मारिजी वियो। पुलिस मुताबिक़ मारिजी वियल ॿिन्ही ॾोहारियुनि जी सुञाणप अब्दुल रसूल उर्फ़ कलीम भुट्टो ऐं सुहेल मीराणी जे नाले सां थी आहे। मारिजी वियल ॾोहारियुनि जे सिर जी क़ीमत ₹1 करोड़ मुक़ररु करण जी सिफ़ारिश थियल हुई। मारिजी वियल ॾोहारियुनि जे कब्ज़े मां पिस्टल, गोलियूं, जैमर डिवाइस, जाली नंबर प्लेटूं, एनालाइटिंग डिवाइस, चाबियूं, स्विच, मोबाइल फ़ोन्स, फुरियल कार ऐं ॿियो सामान हथु कयो वियो आहे।